अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। हमारे सिराए आयो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, मां निहायत शुक्रगुज़ार आहियां उन्हनि दोस्तनि जो जन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। जन दोस्तनि मूंखे लाइक कमेंट कंदा आहिनि। जन दोस्तनि मूंखे पंहिंजे शहर जो, पंहिंजे इलाइक़े जो, पंहिंजो नालो ऐं ज़ात पंहिंजी लिखी मोकिलींदा आहिनि। उन दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, लख थोरा लख लाइक। अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जीअं टिकंदा टिड़ंदा रहो ऐं ॾिसंदा रहो। ऐं असां अदाकारनि जी अदाकारी ऐं ॾिसंदा रहो, सिंध टीवी जा ड्रामा ऐं ॾिसंदा रहो, सिंधी ड्रामा ऐं तमामु हिकिड़े बहितरीन जेका ड्रामा ॾिसंदा रहो। ऐं अवां दोस्तनि खे मां बार बार इहा ई गुज़ारिश कंदो आहियां, जेके दोस्त हींअर वेरनि जी वस्ती ॾिसनि पिया, उन दोस्तनि खे इहा मां गुज़ारिश ज़रूरु कंदुसि त यार हिन ड्रामे जे बारे में अवां का राय ॾियो, अवां का कमेंट कंदा कयो त हीउ ड्रामो अव्हां खे कीअं थो लॻे ऐं कहिड़नि अदाकारनि जी अव्हां खे अदाकारी पसंदि थी अचे। इन बारे में अवां दोस्त असांखे राय ज़रूरु ॾींदा करो। ऐं जेकॾहिं अवां दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियां मां अवां सभिनी दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त जल्दीअ में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि ताईं पहुचे ऐं अव्हां खे मिले हिकु बहितरीन जेको आहे अपडेट। जी हाँ दोस्तो, हिन टाइम असां बीठल आहियूं ठठो जे बाईपास ते, जिते रोडनि जी ऐं गाॾियुनि जी अच वञु अचे पई, जंहिंजो शोर अव्हां खे ॿुधण में अची रहियो हूंदो। ऐं हुन खां अलावा मां दोस्तनि जो मां अॻु में बि ज़िक्र करे चुको आहियां, मुंहिंजी जेके माइक हुई, मुंहिंजो जेको पूरो सेटअप हुयो, उहो सारो चोरी थी वियो बरलो बाईपास ते। ऐं जेका धाड़ेलनि गोलियूं हलायूं, जंहिंजे करे मुंहिंजो ड्राइवर बि हिकिड़ो ज़ख़्मी थी पियो ऐं तमामु जेका बि सामान सभु फुरे विया। ऐं हुन खां पोइ बि बावजूदि अवां दोस्तनि खे मां वीडियो ॾियण जी भरपूर कोशिशि कंदो आहियां ऐं तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा रहंदो। जेकॾहिं अवां दोस्त अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त जल्दीअ में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि ताईं पहुचे ऐं मिले अव्हां खे बहितरीन अपडेट। जी हाँ दोस्तो, जीअं त अवां हीउ ड्रामो ॾिसी चुका आहियो ऐं ॾिसंदा रहंदो हमेशह। ऐं हींअर जेका अचण वारी किस्त आहे उहा इंशाअल्लाह सुभाणे खां 26 जेको आहे ईंदी, किस्त नंबर 26 अची वेंदी एपिसोड। ऐं जेको उनमें ॾिसंदव तव्हां, उनमें जहिड़ो बहरहाल जेको साले वारो ऐं साले जेको पीउ सां मिलण वारो जेको इहो रिश्तो आहे ऐं जेको मिलण वारी जेका चाहत आहे, उहा अवां दोस्तनि खे किस्त नंबर 26 में ज़रूरु ॿुधण में ईंदी ऐं इहा ई जेका ॾिसण में ईंदी। ऐं इहा ई जेको आहे हिकिड़ी चाहत आहे, ॾिस पीउ पुटनि जो कीअं थो मिलाप थिए ऐं कीअं था मिलनि। ऐं ईअं बि थी सघे थो त किथे उहो न बि मिली सघनि। त दोस्तो, हिकिड़ी बहितरीनु हिकिड़ी सोप सीरियल आहे ऐं अवां दोस्तनि जो रायो बि न हो ॾींदा त हीअ सोप सीरियल कीअं आहे। ऐं जीअं पहिरियां दुलाब में अवां मूंखे कमेंट कंदा, जंहिंजा कमेंट मुंडा ईंदा, कोई 20 कमेंट बि अची वेंदा। ऐं दोस्त पंहिंजे फनकारनि जो हिकिड़ो जेको रायो ॾींदा। हर फनकार जो पंहिंजो, हर अदाकार जो पंहिंजी हिकिड़ी चॉइस हूंदी आहे हर माण्हू जी। को बि दोस्त पंहिंजी चॉइस में नथो ॿुधाए, छो त हिन में सिर्फ़ु हिकिड़ी अदाकारा आहे, उहा आहे रिमशा शहज़ादी, जेका हिन में बानो जो कैरेक्टर करे थी पई। ऐं जेका मैन आहे बहरहाल हिन में बि उहा थधी ॾिसण में थी अचे, बिल्कुलु ड्रामो बिल्कुलु थधो पियो वञे। ऐं उन में अवां दोस्त बि असांखे रायो ॾींदा त हीउ ड्रामो अव्हां खे लॻे कीअं थो, मूंखे त सम्झ में नथो अचे। ऐं ॾिसंदड़ जेके अव्हीं आहियो ऐं अव्हां खे ख़बर हूंदी त इहो ड्रामो कीअं आहे।